जी नाज़रीन, हिन वक़्तु मां सॻियूं भरिसां जेको मामून चन्ना लिंक रोड वञे थो कचे जे तरफ़ उन ते मौजूदु आहियां। जीअं त असांजो मिनिस्टर आहे सिंध जो शरील इनाम मेमण, उन इहा दावा कई आहे, चैलेंज कई आहे त सिंध में जेको आहे सो को बि रोड टुटल कान्हे को। त मां उन हवाले सां अॼु हिकिड़े रोड ते मौजूदु आहियां, लिंक रोड ते, साॻियूं मामून चन्ना वेंदा लिंक रोड ते मौजूदु आहियां, जीअं को मुकमल तौरु खंडरात जो ॾेख ॾिए थो ऐं मुकमल तौरु जेको आहे टुटल आहे। अचो त हितां जे इलाइक़े वासियुनि ऐं जेको हितां सफ़रु कंदा आहिनि रोड ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन वक़्तु कहिड़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं त असांजे मिनिस्टर शरील इनाम मेमण इहा बि दावा कई आहे त रोड को बि असांजे सिंध जो टुटल न आहे, त उनखे बि असां हीअ शइ पंहिंजो ॾेखारींदासीं त हितां जेके इलाइक़े वासी आहिनि, किरपत ज़िले जो हिकिड़ो नंढिड़ो शहरु आहे सॻियूं, उनजे रोडनि जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि। त अचो त उन्हनि सां ॻोठाणनि सां रहवासियुनि सां ऐं हितां सफ़रु करण सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी हिन रोड जे बाबति तव्हांजो छा चवणु आहे, हे केतिरे अरसे खां टुटल आहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं हिन में तव्हांखे हितां अचणु वञणु थिए थो तव्हांखे मुश्किलातूं दरपेश आहिनि? हिते हे जेको रोड आहे मेन रोड आहे, हिते केतिरनि ई ॻोठनि खे मिलाए थो हे रोड असांजी माना नंढड़ी उमिरि में ठहियो आहे रोड, हिनमहिल ताईं को बि हिनखे मरमत न थी आहे। हितां जेको बि माना डेली जो हिते एक्सीडेंट रोज़ जो मामूल आहिनि, हे खॾा थी विया आहिनि रोडनि में बाक़ाइदे। हिते एक्सीडेंट रोज़ हिकु न ॿियो, जेको मरीज़ आहे मरीज़ हितां साईं अस्पताल ताईं पुॼे थो, ख़तमु थी थो वञे। जेको मरीज़ आहे डिलेवरी आहे, डिलेवरी मसालो उहो बि ख़तमु थी था वञनि माण्हू। हीअ असां हुकूमत खे अपील कंदासीं भाई हे रोड असांखे ॾिनो वञे। हवा इहो असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, 25 साल थी विया आहिनि रोड न ठहियो आहे, रोड ठहिराए ॾिनो वञे असांखे। डेली डेली हादसा था थियनि, हीअ रोड त रहियो ई न आहे, कची सड़क थी वई आहे, हिनखे इलाही टाइम थी वियो आहे, खॾा थी विया आहिनि रोड में, रोड रहियो ई न आहे। रोड असांखे ठाराए ॾियो वञे, महिरबानी करे असांजी जेको आहे अपील आहे। साईं हे रोड तक़रीबन पिरमिट अचे थी, ठाहियूं कोन था, सफ़ा रोड ठहे कोन थो। 25-30 साल थिया, एॾा हादसा था थियनि, नंढा ॿारनि जा अकल टोॾियूं किरियो आहे। न माण्हू सिधो हादसो आहे, बाक़ाइदे रोड ठहे ई नथो। पैसा खायूं, पंहिंजो ठठु कयूं तंदा वॾा माण्हू, का शइ न आहे हिन में। रोड जी असांखे रोड खपे, 2-3 ॾींहंनि में असांखे मंज़ूर थी रोड खपे। उर्स चन्ना जे ॻोठ तोणी रोड आहे, सभिनि को आहे बि थोरो, पर ठहे कोन थो असांखे रोड। तकलीफ़ ई वॾी, ॿार बचे सां हज़ारे माण्हू टपंदा रोड में, का ॻाल्हि रही कोन्हे। जीअं दरिया जो भेकूं ॾियो नी, ईअं खॾा काथां कीअं, का शइ न आहे रोड में। रोड असांखे तकलीफ़ आहे, रोड ठही असांखे 2-3 ॾींहंनि में मिले। ये रोड बस सफ़ा ख़राब आहे, हिन रोड सां का बि इमरजेंसी आहे, का बि इमरजेंसी में नथा पुॼी सघूं असां। इन करे मरीज़ खणी था वञूं त मरीज़ बहितर तकलीफ़ पई थो वञे, उन करे दवाऊं घर वठी था वञूं, उते ई पिया था इलाज हलायूं। हिनखे 17-18 सालनि खां त मथे थियो हूंदो। हा, न ठहियो आहे। जे अचे थी बजट सो बि खाइजी थी वञे। हा, कामयाबु नथो थिए। असांजो मुतालबो इहो आहे त जेकर रोड ठही वञे त बहितर थींदो। ये दुनिया जे जेके माण्हू घुमनि फिरनि, सॼो रोड ख़तमु लॻो पियो आहे, सॼो वञूं था दगला किरंदा था वञूं, गाॾियूं सॼो रोड भरियो पियो आहे। मरीज़ अचनि वञनि था, महिरबानी करे रोड ठाराइजो असांखे। गप बि एतिरी थी बीहे मींहं जी, ॾाढी तकलीफ़ आहे। बसि ईअं मजबूरीअ खां
किरंदा किरंदा मींहं में बि गप थी वञे रोड घणा कोन्हे चकर किरियो आहे तूं 5-10 चकर धक बि लॻा आहिनि हा सभी बची थो वञे सभई बचूं था इहो बि चवणु आहे त असां हिते जेके रहवासी आहियूं जंहिं टाइम बरसाति पवे थी त उन में ॿिटे अज़ाब मुब्तला थी था वञूं इन्हनि खॾनि में खुॿनि में पाणी बीह थो वञे ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हर साल हिन जूं जेको मरमती बजटूं आहिनि उहे पंहिंजे पेट में हड़प करे था वञनि ऐं केतिरा ई चकर हिन जी जेको आहे मरमती बजटूं थियूं आहिनि ऐं टेंडर थिया आहिनि पर उहे जेको आहे सो हिन रोड ते इस्तेमालु नथा कया वञनि त हिननि जो इहो चवणु आहे त हीउ रोड जेको आहे सो फिलफोर असांखे मरमत करे ॾिनो वञे ऐं उनखां अलावा जेको शलीलनाम अहमद साहिबु दावा कई आहे त सिंध में को बि रोड हिन वक़्तु टुटल न आहे त शलील इनाम अहमद साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि त हीउ खैरपुर ज़िले जो हिकिड़ो नंढो शहरु आहे सगियूं उनखां सगियूं खां कचे तरफ़ बि लिंक रोड आहे हिकिड़ो मामून चना जेको वञे थो जेको सवें ॻोठनि ऐं हज़ारे जेको आहे तूं सफ़र कंदड़नि खे तकलीफ़ में मुब्तला करे थो त बराए महिरबानी हिन ते नज़रसानी कयो तव्हां जूं दावाऊं जेके आहिनि बिल्कुलु बेबुनियाद आहिनि तव्हां सिंध अंदरि घुमी ॾिसो त अहिड़ा हज़ारे रोड आहिनि जेके बिल्कुलु खंडरात लॻा पिया आहिनि उहो तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि जो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां चूंडियल नुमाइंदनि खां त फ़ौरन असांखे हिन रोड जेको आहे सो बहाल करे ऐं ठाराए ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजे मुश्किलातुनि मां अज़ाब मां हिन मां निकिरी सघूं महिरबानी